वफ़ाक़ी नाणी खाते जे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब पाकिस्तान पॉपुलेशन समिट खे ख़िताब कंदे चयो त पाइदार मुआशी तरक़ीअ लाइ आबादी ऐं वसीलनि विच में ताउन ज़रूरी आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त नौजवान आबादीअ खे मुआशी क़ुवत में तब्दील करण लाइ हिकु जामे पॉलिसी फ्रेमवर्क जी ज़रूरत आहे ऐं आबादीअ जे मसइलनि ते ज़ाब्तो आणण लाइ तरजीही क़दम खणण ज़रूरी आहे। तेज़ीअ सां वधंदड़ आबादी मुआशी इस्तेहकाम लाइ हिकु वॾो चैलेंज आहे ऐं हू इंसानी सरमाए जी तरक़ी ऐं समाजी शोबनि में सुधारनि लाइ पुरज़म आहे। ख़ुराक जी इम्कानी खोट ऐं माहौल ते वधंदड़ आबादीअ जे असरनि खां आगाह कयो ऐं चयो त मुआशी मनसूबाबंदीअ में आबादीअ जे रुझान खे मरकज़ी अहमियत ॾियणु घुरिजे। हुन डिजिटल AI ऐं ऑनलाइन प्लेटफॉर्म लाइ पाण खे तयारु करण जी ज़रूरत ते पिणु ज़ोर ॾिनो। आबादीअ जे पॉलिसीअ ते अमल कराइण लाइ वफ़ाक़ ऐं सूबनि जे विच में मज़बूत राब्ते खे ज़रूरी करार ॾिनो आहे। गुलशन इकबाल नीपा चौरंगी में गटर जे खुलियल मेन हॉल में किरी फोत थींदड़ 3 वरियनि जो नींगर इब्राहिम जो लाश मिली वियो। रेस्क्यू अमलदारनि मूजिबि नींगर जो लाश 14 कलाकनि खां पोइ मिलियो। नींगर जो लाश गटर नाले खां 1 किलोमीटर परे मिलियो। इब्राहिम पंहिंजे माउ पीउ जो अकेलो पुटु हुयो। हिन वाक़िए ते गुज़िरियल राति शहरनि में कावड़ ऐं नाराज़गीअ जी लहर छायल हुई। शहरनि टायर साड़िया, रोड ऐं अहम रस्ता ब्लॉक कया। एहतजाज दौरान मीडिया वैन ते पथराव पिणु कयो वियो। सिंध हुकूमत वाक़िए जो नोटिस वठंदे जांच शुरू करण जो हुकुम ॾिनो। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद जो चवणु आहे त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। पाकिस्तान में अफ़गान शहरनि पारां दहशतगर्दी पकिड़ण वारी हिकु मुनज़म नेटवर्क पधिरो कयो वियो आहे। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि तला गैंग मां गिरफ़्तार थियल हिकु अफ़गान शहरीअ जे एतिराफ़ी बयान में अफ़गान दहशतगर्द ग्रुप जे सॼे नेटवर्क जी तफ़सील ज़ाहिर कई वई आहे। गिरफ़्तार थियल दहशतगर्द पंहिंजो नालो कासिम उर्फ़ हसन ऐं पंहिंजे पीउ जो नालो लाल ख़ान ॿुधायो आहे, जॾहिं त हू अफ़गानिस्तान जे दिलोज़ाई क़बीले सां तालुक़ रखे थो। दहशतगर्द पारां ॾिनल बयान मूजिबि हू पंहिंजे ख़ानदान सां गॾु अफ़गानिस्तान मां हिजरत करे 10 साल अॻु लकी मरवत आयो। हिते वॾो थी हुन नौकरी हासिल कई। गिरफ़्तार थियल दहशतगर्द वधीक इंकशाफ कयो त साल 2025 में हुन जी मुलाक़ात सारा दरगाह में तालिबान कमांडर अरमानीअ सां थी, जंहिं खेसि जहाद जे नाले ते तंज़ीम में शामिल थियण जी दावत ॾिनी। दहशतगर्द मूजिबि हुन पहिरियों भेरो तंज़ीम में 20 ॾींहं गुज़ारिया, जिते कमांडर अरमानी खेसि आपघाती बमबार बणजण जो चयो। हुन वधीक चयो त हू ऐं हुन जे फारूक नाले साथीअ खां फ़ौजी क़िले ते आपघाती हमले लाइ रेकी कराई वई, पर मौक़ो न मिलण सबबि हमलो न थी सघियो। कुझु वक़्त खां पोइ हू तंज़ीम में वापसि आयो, जिते खेसि नवां माण्हू भर्ती करण जी ज़िम्मेवारी ॾिनी वई। हुन 5 माण्हुनि खे तंज़ीम जे हवाले कयो ऐं खेनि 10-10 हज़ार रुपया माली मदद कई। सिंध में मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ कई वई आहे। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाल हसन लंजार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अमन अमान क़ाइमु करणु हुकूमत जी अवलीन तरजीह आहे ऐं मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। घरू वज़ीर इंकशाफ कयो त गिरफ़्तार थियल जवाबदार अॻु में बि पकड़िया वञनि था, पर अदालती हुकुमनि ते खेनि बार आज़ादु कयो थो वञे। हुन खाल खे भरण लाइ सूबे में ख़ासि एंटी नारकोटिक्स अदालतूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि त जीअं अहिड़नि केसनि जो फ़ैसिलो असराइतो ऐं फौरी तौर ते करे सघिजे। घरू वज़ीर चयो त सिंध हुकूमत ड्रग माफ़िया खे ख़तमु करण लाइ पुरज़म आहे ऐं इहो वधीक सख़्त कार्रवाइनि सां जारी रहंदो। लकी मरवत में पुलिस मोबाइल ते आपघाती बम धमाके में हिकु पुलिस एहलकार शहीद ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि आपघाती बम धमाको ताजोड़ी वेझो कटू खेल अड्डा वटि थियो। धमाके सबबि हेड कांस्टेबल अलादीन शहीद थी वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि में ASI हक़नवाज़, ड्राइवर यार मोहम्मद, कमाल ख़ान, नईमुल्ला ऐं कांस्टेबल नसरुल्ला शामिल आहे। वाक़िए बाद वॾे वज़ीर KPK सोहेल आफ़रीदी वाक़िए जो नोटिस वठंदे सख़्त मज़म्मत कई ऐं चयो त सूबाई हुकूमत पुलिस सां गॾु बीठी आहे। पुलिस जूं ॾिनल क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं।